आज अल्लाह ताला ने एक और ऐसा काम मेरे हाथों से करवाया है कि मैं समझता हूँ कि इससे बड़ा एजाज मेरे लिए नहीं हो सकता कि आज मैं मौलाना इलियास कादरी साहब के लिए रिकमेंडेशन भेज रहा हूँ कि उन्हें सितारा इम्तियाज दिया जाए। और मैं समझता हूँ कि ये वो वाहिद सितारा इम्तियाज होगा जिसे जब उन्हें मिल रहा होगा तो पूरी कौम खुश हो रही होगी। तो दुआ है कि अल्लाह ताला जल्द से जल्द इस कामयाब काम को। गवर्नर सिंध कामरान टिसूरी चयो आहे त 14 अगस्त ते मुल्क जी अहम शख़्सियतुनि खे मिलंदड़ सितारे इम्तियाज़ एवॉर्ड जे लाइ मुल्क जी मज़हबी ऐं रूहानी शख़्सियत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी जिन जो नालो तजवीज़ करे सिफ़ारिश लाइ मोकिलियो आहे। इंशाअल्लाह उमेद आहे त खैन सितारे इम्तियाज़ सां नवाज़ियो वेंदो। हिन वधीक चयो त मां सम्झां थो त मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी जिन खे मिलंदड़ हिन एवॉर्ड सां क़ौम में ख़ुशीअ जी लहर छाइबी, छाकाणि जो संदन मज़हब ऐं इंसानियत लाइ कयल ख़िदमतूं तारीख़ जो हिसो आहिनि। ताज़ो 1 अगस्त खां पूरे मुल्क में 15 लख खां वधीक ॿूटा लॻाइण वारो सिलसिलो बि संदन ख़िदमतुनि जो तारीख़ी बाब आहे। गवर्नर सिंध इहो बि चयो त मां पाण लाइ इहो एज़ाज़ु सम्झंदुसि जो मौलाना मोहम्मद इलियास क़ादरी जो नालो सितारे इम्तियाज़ ला तजवीज़ मूं जहिड़ी नाचीज़ माण्हूअ कयो आहे। क़ाज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़, सकरन।